बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। दोस्तों, तक़रीबन माण्हू मिल्कियत खे, दौलत खे, पंहिंजी ख़ुशियुनि खे रिज़िक़ चवंदा आहिनि, पर सुठे में सुठो रिज़िक़ ऐं अज़ीम रिज़िक़ इंसान जो इख़लाक़ आहे। छो जो असांजे इस्लाम में सभ खां अवल तरजीह जेको ॾिनो वियो आहे उहो इख़लाक़ खे ॾिनो वियो आहे, ऐं सभिनी खां वॾो रुतबे वारो बि उहो ई शख़्स आहे जंहिं वटि इख़लाक़ आहे। जंहिं वटि इख़लाक़ आहे उन वटि दुनिया जी सभु दौलत आहे। रूस जो हिकिड़ो वॾो बिज़नेसमैन कंहिं इस्लामी मुल्क जे होटल में वञी महिमान थियो। काफ़ी टाइम उहो होटल में रहियो। उहो कंहिं मक़सद लाइ अची उते रहियो, उन जा मक़सद उते पूरा कोन थिया। कंहिं माण्हूअ सां उनजो मिलणु हुजे या कंहिं बिज़नेस जे हवाले सां उनजी का डील हुजे जंहिंमें उन्हनि जी मुलाक़ात न थी सघी, त उन ॾींहं ते हिन जा पैसा बि ख़तमु थी विया। खां इजाज़त वठणु लॻो त हाणे उन पेमेंट करे होटल खां ॿाहिरि निकितो त वॾी बारिश पई हले। मैनेजर खे अची उन चयो त बारिश ॿाहिरि तेज़ आहे, जेसीं ताईं बारिश रुकिजे तेसीं ताईं मूंखे हिकिड़ी राति खनि मूंखे रहण जी इजाज़त ॾियो, त बारिश जी ख़तमु थिए त पोइ मां हलियो वञा। मैनेजर उनखे ॿुधायो त साईं, असांजो रोज़ जो शेड्यूल हूंदो आहे, जेको डायरी आहे असांजो होटल जो जेको बुक आहे उहो मालिक चेक थो करे, असां ईअं नथा करे सघूं। बहरहाल उहो बारिश ऐं पुसंदो रोड वठी निकितो। उते ॾिठईं त हिकिड़ो घरु आहे, उनखे चादर, लोह जी चादर शेड लॻल आहे, उनजे हेठां वञी बीठो। बारिश खां पाण खे बचाइण लाइ, बारिश बि वॾी तेज़ हुजे न चाहींदे बि, हिकिड़ो सहारो सम्झी उन घर वारे जो दरवाज़ो हिन खड़कायो। दरवाज़ो हुन खड़कायो, हमरा हिकिड़ो ॿाहिरि निकितो, उनखे अर्ज़ु कयईं त मां मुसाफ़िर आहियां, बारिश तेज़ थी हले, किथे वञण जो रस्तो बि न आहे, का सवारी बि कोन्हे। अगरि जे तव्हां एतिराज़ु न कयो त मां हिकु राति हिते ॿाहिरि शेड जे हेठो रहां। उहो घरवारो ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजो को महिमान आयो आहे। उन पंहिंजे जीअं न ख़ासि को महिमान हुजे, उन महिमान जी ओतिरी ख़िदमत चाकरी बि कयईं, उनखे ख़ासि हिकिड़ो कमिरो बि ॾिनई ऐं उनखे लटो कपिड़ो चेंज करण लाइ बि ॾिनई, ऐं उनखे चयईं त तव्हां असांजा महिमान आहियो, तव्हां हिते रहो। हू ॾाढो हैरान थियो। उन चयो त तूं मूंखे सुञाणे बि नथो, मां त तोखे घर जे ॿाहिरि शेड में रहण लाइ चयो, बारिश जे करे, त बारिश खां पोइ मां हलियो वेंदुसि। हुन चयो त तूं महिमान आहीं, मां मेज़बान आहियां। अलाह पाक मूंखे इहो शरफ़ बख़्शियो आहे जो मां अॼु मेज़बान थियो आहियां ऐं तव्हां मुंहिंजा महिमान थिया आहियो। छो जो कंहिं न कंहिं मजबूरी तहत तव्हां मूं वटि आया आहियो, त तव्हां मुंहिंजा महिमान आहियो, तव्हां ॿाहिरि छो रहंदव, तव्हां अंदरि अचो। उनजी ख़िदमत चाकरी लाइ जेको उनजो हाल हुयो उहो बि उनजे अॻियां पेश कयईं, ऐं पोइ वरी उन पंहिंजो हाल वाल उन खां वरितो। उन सॼी पंहिंजे होटल जी कहाणी बि ॿुधाई, ऐं हिन खां जॾहिं पुछा कई त तव्हां केरु आहियो, हिन चयो त मां मुस्लमान आहियां। चई मुस्लमान छा आहे? चई असांजो मज़हब आहे। मज़हब जो नालो? चई इस्लाम। हुन चयो तव्हांजे इस्लाम में महिमान खे, ॿाहिरि माण्हूअ खे एॾी तरजीह आहे। उन रूसी महिमान चयो त मूंखे इस्लाम जे बारे में कुझु ॿुधायो। जॾहिं इस्लाम जे बारे में उन मेज़बान उनखे ॿुधायो त ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॾाढो मुतफ़िक़ थियो। चयईं त मूंखे कलमो पढ़ायो ऐं मां मुस्लमान थियणु थो चाहियां, मां तव्हांजे मज़हब इस्लाम में दाख़िलु थियणु थो चाहियां, जंहिंमें अणवाक़ुफ़ महिमान जी एॾी ख़िदमत ऐं मेज़बान जो एॾो इख़लाक़ आहे त इन खां वधीक त मूंखे को ॿियो दीन सुझे ई नथो। दोस्तो, सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त असांजे इस्लाम में महिमान खे एतिरो इज़त, एतिरो मर्तबो इन लाइ ॾिनो वियो आहे, ऐं इहो इख़लाक़ इन लाइ ॾिनो वियो आहे त जीअं असांजे मज़हब खां, असांजे इस्लाम खां दुनिया जा माण्हू सबक़ु पिराइनि ऐं हैरान थियनि। इस्लाम में इहे शयूं आहिनि त पंहिंजे हिसे जी शइ बि कढी कंहिं महिमान खे खाराइजे ऐं दिलि खोले उनजी ख़िदमत कजे ऐं उन सां इख़लाक़ सां पेश अचिजे। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।